कसम सोट सुकोन्या ते कोला अजी सोट हुकुम कर सोट अन्या पुछी तो हुकुम कर सट तरेस चक्कर खान बची रो रावल अन्या चेरो आ माई हथन मां पची वे अन्या तू बुधा मां पंजो होश भी आया जा न सोट रावल खान के जेको ज़हर मिलियो है न उहो ॾिनो है रुंडे वारनि असां न आहे ॾिनो माई जेकॾहिं बची वई आहे न इहा मुसीबत बि रुंडे वारनि जे लाइ आहे बाक़ी रहियो चाकर खान उनजो समूरो शक सांवल ते आहे सोट जॾहिं असां हर तरफ़ खां आज़ाद आहियूं त पोइ तूं एॾो परेशान छो आई परेशान इन जे करे आया त रूंटो वॾो क़ुरानी माण्हू आहे क़ुरान खणंदे देर कोन कंदो जॾहिं बि हो रूंटो फाथो न उन सां गॾु असां बि टंगिया पिया हूंदासीं सर मां त हाज़ुर आहियां हुकुम कर करणो छा आहे जेतिरी मूंखे पक आहे न त इहा माई शहर पंहिंजे भाउ वटि रहियल हूंदी अॼु राति ई उनखे खंभे खणी अचिणो आहे अदा जेकॾहिं माई पंहिंजे भाउ वटि शहर में आहे त पोइ समूरी हक़ीक़त पंहिंजे भाउ खे ॿुधाए छॾी हूंदई हा सोट इन माई गुलनार पंहिंजे भाउ सां समूरा सूर सले छॾिया हूंदई ऐं उन माई त घणनि खे तुंहिंजा ई असांजा राज़ बि ॿुधाया हूंदा ऐं इन राज़नि जी ख़बर हाणे घणनि खे पहुची चुकी हूंदी सुट सभिनी खे ख़तमु कंदासीं तव्हां रुगो तयारु रहिजो अम्मा मां वञा थी भाॼाई सभाई ॾे कुझु कम में हथ वंडराए अचां तूं आहे ई हुननि जी नौकरियाणी पंहिंजे घर जो सॼो कमु रुलियो पियो आहे ऐं तोखे हुननि जो लाचार आहे अम्मा मुंहिंजो हुननि लाइ हा कोन थो फाटे ऐं अदा सिकू हिते पुॻो न त मुंहिंजे लाइ आज़ार करे छॾींदो इन जे करे अम्मा मां वञा थी हाणे जल्दी अचिजे जल्दी मलूका जाबिर पंहिंजे भाउ लाइ रिश्तो घुरे पियो थो ऐं छोकिरी जी शादी कराए पंहिंजे कुलनि तां बार लाहे छॾियूं न दीनू न हिते रिश्तो करण मां कॾहिं बि कोन ॾींदीमांइ पहिरियां इहा सभाई पाण खे रेसियाणी सम्झी मुंहिंजे छोरीअ जे मथां हुकूमत ई हलाए जेकॾहिं उते असांजी छोकिरीअ रिश्तो थियो न त नौकरियाणीअ खां वधीक हुनजी हैसियत कोन हूंदी उते मलूका जिथे न तो रिश्ते करण लाइ सोचियो आहे उते सुकू कोन कंदी ऐं न वरी जाबिर राज़ी थींदी जाबिर केरु थींदो आहे रिश्ते रोकण वारो बाक़ी मुंहिंजे छोरनि जी ॻाल्हि आहे न उन्हनि खे मां पाण ई सम्झाए वठंदसि वलू ऐं सुकू पुट त मूं जान पर हू वरी जाबिर खे पंहिंजो पीउ था सम्झनि छोरनि खे जीअं हू चवे थो तीअं ई कनि था तूं बसि मुंहिंजो साथ ॾिजांइ बाक़ी मुंहिंजो कमु आहे रूंडे खे तो इंसान सम्झो आहे जो उन्ही घर में रिश्तो थी करी हुननि खां असां बदो वठंदासीं हुननि जी न्याणी असांजे घर में हूंदी त हू असांजी न्याणीअ जी बि इज़त कंदा सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।